नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां संझा सैयद ऐं आवां यहाँ बिशारत सुमरो हलंदासीं एयरलाइन तरफ़। लाड़काने में आरिजा फेरो थाने जी हदगोट ज़करिया महसर वेझो पुलिस ऐं ॾोहारनि में मुक़ाबलो। 2 एहलकार शहीद, 1 एहलकार ज़ख़्मी। शहीद एहलकार में ख़ालिद कंगू ऐं बरकत चाचर शामिल। एहलकार अब्दुल वाहिद ज़ख़्मी। पुलिस ऐं ॾोहारनि में मुक़ाबलो हलंदड़। पुलिस जी वधीक नफ़री तलब कई वई आहे। PDM में को नओं इताद न ठही रहियो आहे। जेसीं ताईं मूंखे ॼाण आहे त को नओं इताद न आहे ठहियो। शाहिद खाकान अब्बासी नून लीग जो मौक़िफ़ बयान कयो आहे। PP नोटिस जो को बि जवाब न आहे ॾिनो। नैब चेयरमैन खे इस्तेमालु कंदड़ सभ खां वधीक ॾोही आहिनि। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। PDM में पीपल्स पार्टी जी ॿीहर शमूलियत जे मामले ते नओं पेंडोरा बॉक्स खुलण जो इम्कान। PDM जे जनरल सेक्रेटरी ऐं अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी PP खे ॿीहर PDM में शमूलियत जी दावत ॾियण ते इस्तीफ़ा ॾियण जी धमकी ॾेई छॾी। हिन चवण आहे त पीपल्स पार्टी ॿीहर ऑपोज़िशन इतिहाद जो हिसो बणी त PDM नओं सेक्रेटरी जनरल ॻोल्हे वठे। उसूलनि ते का बि सौदेबाज़ी न कंदुसि। इलेक्शन जे मामलनि ते ख़दशा बरक़रार आहिनि। PDM PP खे शमूलियत जी का दावत नाहे ॾिनी। PDM जा दरवाज़ा बंदि आहिनि। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ जी इस्लामाबाद में PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात। शहबाज शरीफ मौलाना फज़ल रहमान जी रिहाइशगाह पहुची संदसि इयादत कई। मुलाक़ात में PDM जे ईंदड़ इजलास जी एजेंडा ते ॻाल्हियूं। ईंदड़ बजट बाबति मुख़ालिफ़ धुर जी हिकमत अमली ते पिणु गौर वीचार कयो वियो। कूड़ ऐं दोखे खे यूटर्न जो नालो ॾेई फ़ख्र करणु इमरान ख़ान जे मिज़ाज जो हिसो बणिजी चुको आहे। पीपल्स पार्टी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम शुरू करे सॼी दुनिया में हिकु मिसाल क़ाइमु कयो। अॼु आलमी इदारा PP हुकूमत तरफ़ां शुरू कयल बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी तारीफ़ कनि था। इदारनि इमारतुनि जा नाला बदिलाए शहीद बेनज़ीर भुट्टो जो नालो ख़त्म नथो करे सघिजे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयानु। सिंध काबीना सिंध फंड मैनेजमेंट हाउस बिल 2021 मंज़ूर करे वरितो। वॾे वज़ीर पारां सिंध पुलिस जे जवाननि खे बि कोरोना वैक्सीन लॻाइण जी हिदायत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त हाणे सिंध पुलिस जे हर एहलकार खे कोरोना वैक्सीन लॻंदी। कोरोना वबा ख़िलाफ़ जंग में पुलिस एहलकार बि फ्रंट लाइन वर्कर आहिनि। काबीना सिंध एम्प्लॉइज़ ओल्ड एज बेनिफिट इंस्टीट्यूट जे बोर्ड ऑफ ट्रस्टीज़ जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। सॼी सिंध में अॼु राति 8 वॻे खां पोइ गैर ज़रूरी ॿाहिरि निकिरण ते पाबंदी लागू। वॾे वज़ीर पारां IG सिंध खे गाॾियुनि में घुमंदड़ माण्हुनि खे रोकण जी बि हिदायत। कारोबार जो वक़्तु सुबुह जो 5 वॻे खां शाम 6 वॻे ताईं हूंदो। डिपार्टमेंटल ऐं सुपर स्टोर शाम 6 वॻे ताईं खुलियल रहंदा। बेकरी ऐं खीर जा दुकान राति 12 वॻे ताईं खुलियल रहंदा। जुमे ऐं आचर जे ॾींहुं कारोबार मुकमल तौरु बंदि रहंदो। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद कोरोना वायरस में मुब्तला थी वियो। शफ़क़त महमूद ट्विटर ज़रिए कोरोना वायरस में मुब्तला हुजण जी तस्दीक़ कई। शफ़क़त महमूद जो चवणु आहे त कोरोना टेस्ट हकारी आई आहे। मामूली अलामतूं आहिनि। बहितर महसूस करे रहियो आहियां। इंशाअल्लाह जल्द ठीकु थी वेंदुसि। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। कोरोना वायरस वधीक 92 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। NCOC मूजिबि मुल्क में 46,726 टेस्टूं कयूं वयूं। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,253 नवां केस ज़ाहिर।
हैदराबाद में कोरोना जा वधीक ॿिनि मरीज़नि जे फौत थियण खां पोइ फौतुनि जो अंग 396 थी वियो। 92 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ फॉल केसिस जो अंग 1953 ताईं पहुची वियो। कंदकोट में कोरोना वायरस बिगे वधीक 4 ॼणा फौत थी विया। ॼामचुर जी लियाकत अस्पताल में कोरोना जो वधीक हिकु मरीज़ फौत। हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 45 थी वियो। सखर जी सिविल अस्पताल में कोरोना जा वधीक 2 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। दादू ज़िले में कोरोना जा वधीक 11 केस ज़ाहिर। सुप्रीम कोर्ट में शहबाज शरीफ के परडे वञण बाबति लाहौर हाई कोर्ट के फैसले खिलाफ वफ़ाक़ी हुकूमत की अपील ते ॿुधणी। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾिना आहिनि त बादे नज़र में हुकूमत लाहौर हाई कोर्ट के फैसले की तोहीन कई। शहबाज शरीफ हाई कोर्ट का दरख्वास्त वापस वठी छॾी आहे। दरख्वास्त वापस थियण खां पोइ वफ़ाक़ की अपील कीअं ॿुधी सघिजे थी। सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख कच्चे में धाड़ेलनि खिलाफ ऑपरेशन लाइ फौज और रेंजर्स के इख्तियार ॾियण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त धाड़ेल सिंध की सरज़मीन ते नासूर बणियल आहिनि। सिंध हुकूमत धाड़ेलनि के ख़ात्मे लाइ का बि रिथाबंदी नाहे कई, जंहिं करे पुलिस जा जवान जी जान वञी रही आहे। फौज और रेंजर्स के इख्तियार ॾिना वञनि त जीअं धाड़ेलनि जो ख़ात्मो थी सघे। रतोदरो में शिकारपुर रोड ते गांगरा गोठ वटि हथियारबंदन हथां नौदेरो वासी 2 ॼणा मारिजी विया। अज़हर कुंभर और जब्बार कुंभर नौदेरो खां रतोदरो हाज़िरी ते वञी रहिया हुआ त हथियारबंदन खेनि गोलियुनि जो खाज बणायो। कश्मीर में होटल ते अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग गोलियूं लॻण सबबि होटल मालिक मुजीबुल्ला पठान मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। ठुल जे ॻोठ मार्क बिजाराणी में 1.25 महीना अॻु अगवा थियल नौजवान बाज़ियाब अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी शिकारपुर के कच्चे वारे इलाइक़े में बाज़ियाब थी घर पहुतो। बाज़ियाब थियल नौजवान जो चवणु आहे त हू वज वठी धाड़ेलनि के चंबे में आज़ाद थी पहुतो आहे। ॾोहारी मथस तशदुद कंदा हुआ। खानपुर भरसा नापरकोट के लिंजोलाड़े वटां अगवा थी वियल 2 ड्राइवर नकीबुल्ला पठान और इनायतुल्ला पठान बाज़ियाब न थी सघिया। गौसपुर भरसा दुरानी महर के कच्चे वारे इलाइक़े गोट आंधल चाचर मथा हथियारबंदनि के हमले में मारिजी वियल 10 ॼणनि के कातिलनि की गिरफ्तारी लाइ कश्मीर ज़िले की पुलिस जो 7 ॾींहं बि ऑपरेशन हलंदड़। पुलिस रूपो जवाबदारनि के घरनि के बाहि ॾेई साड़े छॾियो। पुलिस पिकटूं कायम कयूं आहिनि। SSP अमजद अहमद शेख जो चवणु आहे त इलाइक़े में अमन की बहाली ताईं ऑपरेशन जारी रहंदो।